जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि असांजा लीनियर इक्वेशन ते। त हाणे जेको आहे टे प्रॉब्लम्स मां ऑलरेडी अव्हांखे सेखारे चुको आहियां। हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम आहे उहो चौथो नंबर आहे। त हाणे ॾिसो अचो त हिन में असांखे छा फाइंड करिणो आहे ऐं हे जेको आहे उहो कीअं फाइंड थींदो। त दोस्तों हाणे असांखे हिते जेको आहे फाइंड करिणो आहे एक्स, माना असांखे हिते जेको आहे एक्स फाइंड करिणो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एक्स फाइंड करिणो आहे। जॾहिं त असांखे जेका गिवन वैल्यूज़ आहिनि उहे आहिनि असांजा 7y। त हाणे ॾिसो त दोस्तों 7y इज़ इक्वल टू 14। त जॾहिं असांखे y खपे त हिते असांखे छा मिलियल आहे 7y। त हाणे दोस्तों मां अव्हांखे ऑलरेडी ॾसे चुको आहियां त जेका शइ असां बराबरि खां हिकिड़े पासे खां ॿिए पासे जॾहिं क्रॉस कंदासीं त उहा जेकॾहिं असांजी जोड़ में हूंदी त उहा असांजी कट में थींदी, ऐं जेकॾहिं उहा कट में हूंदी त उहा जेका आहे असांजी जोड़ में थींदी, ऐं जेकॾहिं उहा असांजी ज़र्ब में आहे त उहा वंड में थींदी, ऐं जेकॾहिं उहा वंड में आहे त उहा असांजी जेका आहे सा ज़र्ब में थींदी। त दोस्तों हाणे हिते जेका असांजा 7 आहिनि, हिते जेका 7 असांजा आहिनि ज़र्ब में, माना 7 जेको आहे सो y सां आहिनि असांजा ज़र्ब में। त असांखे दोस्तों जेका फाइंड करणी आहे उहा आहे असांखे फाइंड करणी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु y फाइंड करणी आहे। त हाणे असांखे हिन 7 मां जान छॾिणी आहे। त हाणे असां हिन खे कीअं ख़तमु कंदासीं त हे जेके 7 आहिनि बराबरि हिन पासे खणींदासीं। हाणे जॾहिं इहे बराबरि जे 7 हिन पासे खणींदासीं त दोस्तों इहे छा में थींदा असांजा वंड में थी वेंदा। इहे वंड में इन करे थींदा दोस्तों छाकाणि त हे जेके 7 आहिनि हिते ॾिसो छा में आहिनि ज़र्ब में आहिनि। त जॾहिं का शइ ज़र्ब में हुजे ऐं उहा बराबरि जे ॿिए पासे वेंदी त उहा असांजी वंड में थींदी, जेको मां ऑलरेडी अव्हांखे बार बार ॾसे चुको आहियां। त दोस्तों अचो ॾिसूं हे कीअं थींदो। 7y इज़ इक्वल टू 14। त y असांजी हिते ई पई हुजे त 14। त हे जेके असांजा 7 आहिनि असां उहो हिन जे माना 14 सां अची जेको आहे वंड कंदासीं। त हे 7 जेको आहे हेॾे 14 में वंड वञी कंदा। त y बराबरि थींदी असांजी x 7 आहे 7 ॿिए 7 आहे 14। त दोस्तों जेका असांजी y बराबरि थी उहा थी असांजी ॿिनि जे। त दोस्तों उमेदु आहे त हे प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जी दोस्तों जेको आहे सो असां प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं लीनियर इक्वेशन जा। हाणे मां अव्हांखे जेका आहे 4 प्रॉब्लम लीनियर इक्वेशन ते कराए चुको आहियां, ऐं हे जेको असांजो प्रॉब्लम आहे 5 नंबर आहे। हाणे हिन 5 नंबर प्रॉब्लम में असांखे जेको फाइंड करिणो आहे उहो फाइंड करिणो आहे असांखे एक्स। त हाणे दोस्तों हाणे एक्स कीअं मालूम थींदी, मां अव्हांखे ऑलरेडी ॾसे चुको आहियां त जेको आहे असांखे एक्स फाइंड करण जे लाइ जेको आहे सो जेकॾहिं का शइ बराबरि खां हेॾे आणींदासीं या हिन पासे खां हेॾे आणींदासीं या हिन पासे खां हेॾे आणींदासीं त उनजी जेके निशानियूं आहिनि उहे असांजूं चेंज थी वेंदियूं। हाणे निशानियूं चेंज कीअं थींदियूं, जेकॾहिं असांजी प्लस जी आहे त उहा असांजी माइनस ई थींदी, ऐं जेकॾहिं माइनस जी आहे त उहा जेका आहे प्लस ई थींदी, ऐं जेकॾहिं का शइ ज़र्ब में आहे त बराबरि जे हुन पासे वेंदी त उहा वंड में थींदी, ऐं जेकॾहिं वंड में आहे त बराबरि जे हुन पासे वेंदी त उहा जेका आहे असांजी ज़र्ब में थींदी। त दोस्तों हाणे अचो ॾिसूं हे प्रॉब्लम कीअं थींदो। त दोस्तों हाणे असांखे जेको आहे फाइंड करिणो आहे एक्स। हाणे असांखे फाइंड एक्स करिणो आहे जॾहिं त असांखे मिलियल जेको आहे सो 3x आहे। हाणे असांखे मिलियल जेको आहे सो 3x आहे। असांखे जेको फाइंड करिणो आहे उहो असांखे फाइंड करिणो आहे एक्स। त दोस्तों हाणे हे कीअं थींदो, हाणे हे जेको 3x आहे ॾिसो दोस्तों हिन सां ज़र्ब में आहे, मां 3 जेको आहे सो दोस्तों हिन एक्स सां जेको आहे असांजो ज़र्ब में आहे। त दोस्तों हाणे ॾिसो जेका शइ ज़र्ब में हूंदी आहे त उहा बराबरि जे हुन पासे वेंदी त उहा छा में थींदी असांजी वंड में थी वेंदी। दोस्तों अचो ॾिसूं हे कीअं थींदो। 3x इज़ इक्वल टू 3 आहे। त दोस्तों हाणे हे जेको असांजो 3 आहे बराबरि जे हुन पासे ईंदो छा में थींदो वंड में थींदो। वंड में इन करे थींदो छाकाणि त हिते जेको आहे असांजो ज़र्ब में आहे। त एक्स हिते ई पई हुजे दोस्तों त 3 आहे। हे जेके असांजा 3 हुया हेॾे ईंदा त छा थींदा असांजा वंड में थींदा। त एक्स जेका दोस्तों बराबरि थींदी 1 त्रिका 3 10 त्रिका असांजा 30 जेको आहे थींदो। त दोस्तों असांजी जेका एक्स बराबरि थी उहा बराबरि थी असांजे 10 जे बराबरि थी। त दोस्तों उमेदु आहे त हे प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं अव्हांखे अञा का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त दोस्तों अव्हां कमेंट में जेको आहे सो पुछी सघो था।